त अचो हाणे अॻियां था वधूं ऐं ॿुधंदासीं मशहूर सूफ़ी कवि मास्टर रांझन जे बारे में, जेको ॿुधाए रही आहे डॉक्टर रोशनी तोलानी, फिल्म मेकर सुशील गजवाणी सां। सूफ़ी कवि मास्टर रांझन खे केरु न सुञाणे। अहिड़ो को सिंधी आहे जंहिं उन्हनि जा गाना न ॿुधा हुजनि, गीत न पढ़िया हुजनि। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर थे, पलो पायां थी मां ज़िंदह पीर थे। अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिं सां राज़ी आहे। कोई राजा कोई फ़क़ीर, बाज़ीगर जी बाज़ी आहे। दोस्तो, अॼु सिंधु धारा में सूफ़ी कवि मास्टर रांझन जी पोइट्री, उन्हनि जी ग्रैंड डॉटर आई आहे। रोशनी तोलानी, तव्हांजो असांजे हिन प्रोग्राम में स्वागत आहे। जी धन्यवाद। कवि रांझन, दुनिया जो हर सिंधी उन्हनि खे ॼाणे, उन्हनि जूं कविताऊं, उन्हनि जा गाना सभिनी ॿुधा आहिनि। उन्हनि जे बारे में कुझु ॿुधायो। सूफ़ी कवि मास्टर रांझन हिकु अहिड़ो नायाब हीरो आहे जंहिं सिंधियत में पंहिंजो ॾाढो नालो रोशन कयो आहे। हुननि जी कलाम जेके हाणे तव्हांखे सुशील जी ॿुधाया तमामु फेमस आहिनि ऐं हर कंहिं सिंधी महफ़िल में ई ॻाया वेंदा आहिनि। अहिड़ो को बि सिंधी प्रोग्राम कोन्हे जंहिंमें तव्हां हे सिंधी गीत न ॿुधा हुजनि कवि मास्टर रांझन जा। भले ई हू अॼु शरीर सां हयात कोन्हनि, पर हू पंहिंजे हिन गीतनि जे ज़रिए असांजे दिलनि में अॼु बि राज कनि था। रोशनी जी, तव्हां कवि रांझन जे बारे में त ज़रूरु ॿुधाईंदा, लेकिन उन खां अॻु में पंहिंजी रोशनी कमल फाउंडेशन जे बारे में असांखे ॿुधायो। तव्हां काफ़ी कुझु उते मेला कंदा आहियो उल्हासनगर में, उन जे बारे में ॿुधायो। मां जाम ख़ुशनसीब आहियां कि मूंखे डॉक्टर कमल तोलानी जहिड़ो हमसफ़र मिलियो ऐं हू मूंखे मुंहिंजे हर कम में सहयोग कंदा आहिनि, फुल सपोर्ट कंदा आहिनि। त असां ॿिन्ही मिली करे रोशनी कमल फाउंडेशन जी भरपाई कई 4 साल अॻु। ऐं हिन फाउंडेशन जे ज़रिए असां न सिर्फ़ु सिंधी लैंग्वेज खे प्रमोट कंदा आहियूं, पर गॾोगॾु असां परोपकार जा बि कम कंदा आहियूं। जेके बि ज़रूरतमंद हूंदा आहिनि हुननि खे बाबा जी आसीस सां, साईं जी आसीस सां असांखे जेको बि मिलियो आहे हुननि जे रस्ते असां कुझु न कुझु जेको करे सघंदा आहियूं हुननि लाइ उहो सभु कंदा आहियूं। तव्हां जेके वॾा मेला कंदा आहियो उल्हासनगर में हर साल, उनजो काफ़ी नालो थी वियो आहे, शोहरत मिली आहे तव्हांखे, उन जे बारे में कुझु ॿुधायो। जी, इहो 5 सालनि खां मां कल्याण में चेट जो सिंधी मेलो हर दफ़े हर साल चेटी चंड जे ॾींहंनि में लॻाईंदी आहियां कल्याण जे शहर में। इहो 3 ॾींहंनि जो मेलो हूंदो आहे। हिन में हज़ारनि में पब्लिक ईंदी आहे ऐं तव्हांखे चौधारी सिंधियत जो ई नज़ारो मिलंदो। हिन में तव्हांखे स्टॉल्स लॻियल हूंदा आहिनि जंहिंमें सिंधी खाधे जो लुत्फ़ करण जो चांस मिलंदो आहे। सिंधी पहनावो हूंदो आहे, सिंधी आर्टिस्ट ईंदा आहिनि, सभु नंढी एज खां वठी करे वॾनि आर्टिस्टनि ताईं सभिनी खे स्टेज मिलंदो आहे। हू अची करे हिते अहिड़ो माहौल जमाईंदा आहिनि कि हर को हिकु अलॻि ई धुन में खोइजी वेंदो आहे। ऐं सभु संत महात्मा बि ईंदा आहिनि, असां सभिनी खे आशीर्वाद ॾींदा आहिनि। तंहिंखां सवाइ तव्हां जहिड़ा सभु डिग्निटरीज़ ईंदा आहिनि, उहे बि असांखे गाइड कंदा आहिनि कि अॻियां असांखे कीअं कमु करणु खपे। त इन तरीक़े सां असां हिन दफ़े 5 साल हुयो चेट जो सिंधी मेलो जेको असां ऑर्गेनाइज़ कयो रोशनी कमल फाउंडेशन। न, तव्हां ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो सिंधियत लाइ, सिंधी कल्चर लाइ, लिटरेचर लाइ ऐं परफॉर्मिंग आर्ट्स लाइ। त तव्हां कवि रांझन जे बारे में ॿुधाए रहिया, उनजी कविताउनि जे बारे में ॿुधाए रहिया, त असांखे का कविता ॿुधाईंदा या उनजो कोई गीत, कोई कलाम ॿुधाईंदा सूफ़ी मास्टर रांझन जो, प्लीज़। कवि मास्टर रांझन जेके बि कविताऊं लिखियूं आहिनि, वधीक करे पब्लिक जेकी ॿुधियूं आहिनि उहे सिर्फ़ु सूफ़ी कविताऊं ॿुधी अथऊं। सिर्फ़ु ईश्वर जी, झूलेलाल साईं जी या शंकर भॻवान जे मथां जेके आहिनि उहे सभु ॿुधी अथऊं। हिन खां अलावा बि कई क़िस्म जी कविताऊं कवि मास्टर रांझन लिखियूं आहिनि, जीअं मज़ाकी गीत थियो, लाॾा थिया, लोली थी। तंहिंखां सवाइ घणेई अहिड़ा अलॻि अलॻि आहिनि जेके मां तव्हांखे हिकु हिकु करे कविता जे नमूने में पेश करण वारी आहियां। त हाणे जेकी कविता मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां, सिंधी लोक गीत में भॻत हिकु अहम भूमिका निभाईंदो आहे ऐं जॾहिं बि भॻत जो नालो ईंदो आहे तॾहिं संत कंवर राम जो नालो सभिनी खां पहिरियों ईंदो आहे। ऐं असांजे कवि मास्टर रांझन हुननि ते हिकु इहा कविता लिखी आहे जेकी मां हाणे पेश करे रही आहियां। कंवर राम तूं जीअ जा जियारा, कंवर राम तूं जीअ जा जियारा, ओ पीली पगड़ीअ वारा सचा संत प्रभुअ जा प्यारा। तुंहिंजी सुहिणी सूरत न्यारी,
तुंहिंजे नाव खां हर को बलिहारी। तुंहिंजी सुहिणी सूरत न्यारी, तुंहिंजे नाव खां हर को बलिहारी। ओ कान कुंडलिन वारा, सचा संत प्रभुअ जा प्यारा, सचा संत प्रभुअ जा प्यारा। स्वाली कीन कए तो खाली, तो वठ अचन पिया केई मवाली। स्वाली कीन कए तो खाली, तो वठ अचन पिया केई मवाली। तुंहिंजा ॾिठासी अज़ब नज़ारा, ओ पीली पगड़ीअ वारा, सचा संत प्रभुअ जा प्यारा। तो कोंदर कई कुर्बानी, ॾिने सिर बि ख़ुशीअ सां जानी। तो कोंदर कई कुर्बानी, ॾिने सिर बि ख़ुशीअ सां जानी। अमर आहीं तूं सिंध जा सुहारा, रांझनि जी अखियुनि जा तारा, रांझनि जी अखियुनि जा तारा, रांझनि जी अखियुनि जा तारा। ओ पीली पगड़ीअ वारा, सचा संत प्रभुअ जा प्यारा, प्रभुअ जा प्यारा। रांझनि जी अखियुनि जा तारा, रांझनि जी अखियुनि जा तारा। वाह, छा त कलाम आहे, छा त ॾाढो ख़ूबसूरत आहे, दिलि खे लुभाईंदड़ आहे। जी। त सूफ़ी कवि रांझनि साहिब जी ॿी कहिड़ी कविता ॿुधाइणु चाहींदा असांखे? हिकु जेकी मूंखे तमामु वणंदी आहे, मुंहिंजे हिकदमि दिलि खे छुईंदड़ आहे, उहा आहे लोली। लोली त तव्हांखे ख़बर आहे, हिकु माउ कीअं पंहिंजे ॿार खे सुम्हारण महिल चवंदी आहे, ऐं भॻत बि चवंदा आहिनि, बराबरि। त इहा लोली मां एक्चुअली शूट बि कराई हुई। रोशनी कमल फाउंडेशन, असां जेके कवि मास्टर रांझनि जा अणॿुधियल गीत आहिनि, जेके हिकु असांखे किताब में विरासत जे रूप में कवि मास्टर रांझनि ॾेई विया आहिनि, हुन मां घणेई कलाम, उन्हनि जी घणेई कविताऊं माण्हुनि न ॿुधियूं आहिनि। ऐं रोशनी कमल फाउंडेशन इहा ज़िम्मेदारी खई आहे कि हुननि जी जेकी ॾिनल विरासत आहे, हुनखे दुनिया जे साम्हूं आणनि नए अंदाज़ में, नई पीढ़ीअ खे जहिड़े नमूने पसंदि अचे। त उनखे असीं न्यू जेकी जनरेशन जा कलाकार आहिनि, जीअं करण खेमानी, हिन लोलीअ खे कंपोज़ कयईं। ऐं असांजी नई जनरेशन जी सिंगर दृष्टि जेसवानी नागपुर मां, हुन तमामु पंहिंजे सुहिणे आवाज़ में इहा लोली ॻाई अथईं। त मां चाहींदमि तव्हां ज़रूरु रोशनी कमल फाउंडेशन जे यूट्यूब चैनल ते लोली ज़रूरु ॿुधंदा, छो त जेतिरा बि दफ़ा जेतिरनि बि माण्हुनि ॿुधी आहे, हुननि जे अखियुनि में पाणी ज़रूरु आयो आहे। त तव्हां लोली हाणे ॿुधाईंदा असांखे? जी जी, मां तव्हांखे उहा लोली ॿुधायां थी। लोली लोली ॾिए मां लोली, लोली लोली ॾिए मां लोली, गुरु नानक कंदे तुंहिंजी सवली। वॾड़ो थींदे स्कूल वेंदे, वॾड़ो थींदे स्कूल वेंदे, माउ पीउ खे सुखड़ा ॾींदे, मिठड़ी ॿोलींदे ॿोली। लोली लोली ॾिए मां लोली, गुरु नानक कंदे तुंहिंजी सवली। ज्योतिन वारो सुखड़ा ॾींदे, वार विंगो कॾहिं न थींदे। ज्योतिन वारो सुखड़ा ॾींदे, वार विंगो कॾहिं न थींदे, इहा चमके सदा तुंहिंजी चोली। लोली लोली ॾिए मां लोली, गुरु नानक कंदे तुंहिंजी सवली। साईं इहे ई सौगात ॾिनी आहे, अमर जी अॼु आस पिनी आहे। साईं इहे ई सौगात ॾिनी आहे, अमर जी अॼु आस पिनी आहे। रांझनि लाल भरी आहे झोली, लोली लोली ॾिए लाल लोली, गुरु नानक कंदे तुंहिंजी सवली, गुरु नानक कंदे तुंहिंजी सवली। ॾाढी मिठी लोली हुई, गुरु नानक कंदे तुंहिंजी सवली। ॾाढी ॾाढी दिलि खे वणंदड़ हुई इहा लोली। त रांझनि जी ॿी का कविता लोली त सुठी थी वई, तंहिंखां अॻु में बि तव्हां कुझु ॿुधायो, हिन जे अलावा ॿियो कुझु तव्हां ॿुधाइणु चाहींदा असांजे ऑडियंस खे? जी, हिकु मज़ाक़ी गीत लिखियो आहे कवि मास्टर रांझनि। हुन में हिकु छोकिरो आहे, हिकु छोकिरी आहे, हिकु मुड़ुसु आहे ऐं हिकु ज़ाल आहे। ऐं मुड़ुसु वीचारो तमामु सादो निमाणो आहे, ऐं ज़ाल आहे फैशनेबल नारी। क्या बात है। जी, त हू त वीचारो अची पंहिंजी पघार पंहिंजी ज़ाल खे ॾींदो आहे, ऐं ज़ाल छा कंदी आहे, अचो त ॿुधूं था हिन कविता में। मां त आहियां कंजूस, ख़र्च ॼाणे मुंहिंजी घरवारी। मां त आहियां कंजूस, ख़र्च ॼाणे मुंहिंजी घरवारी। मां पायां लहंगो चोगो, उहा आहे फैशनेबल नारी। मां पायां लहंगो चोगो, उहा आहे फैशनेबल नारी। मां त आहियां कंजूस, ख़र्च ॼाणे मुंहिंजी घरवारी। साहेड़ियुनि सां घुमंदे घुमंदे सिनेमा घर वेंदी आहे,
अदा सिनेमाघर वेंदी आहे, मां भले बुख में फतकां उहा होटल मां खाई ईंदी आहे। पघार पूरी पवे कान, पघार पूरी पवे कान, रोज़ करे ख़रीदारी, मां त आहियां कंजूस, ख़र्च ॾियाणे मुंहिंजी घरवारी। सुबुह सवेरे चवे उथ चांहि ॾे डोलण, सुबुह सवेरे चवे उथ चांहि ॾे डोलण, नेरनि ॾे त ड्यूटीअ ते वञिणो आहे, मां त आहियां कंजूस, ख़र्च ॾियाणे मुंहिंजी घरवारी। भाॼी ठाहे जहिड़ी तेड़ी, चांवर मूंखां सुवाए, अदा चांवर मूंखां सुवाए। नॉवेल पई पढ़ां चवंदी फुल्को ॾे तूं पचाए। रांझन मुंहिंजी नथी ॿुधे, रांझन मुंहिंजी नथी ॿुधे, चवांसि कुझु त चवे हट परे, चवांसि कुझु त चवे हट परे। पूरी थी वई मिल्कियत सारी, पूरी थी वई मिल्कियत सारी, मां त आहियां कंजूस, ख़र्च ॾियाणे मुंहिंजी घरवारी, ख़र्च ॾियाणे मुंहिंजी घरवारी। त कीअं लॻा तव्हांखे सूफ़ी कवि मास्टर रांझन जा गीत? असांखे ज़रूरु ॿुधाइजो कॉमेंट सेक्शन में।